ख़ुदा न ख़ास्ता अगरि का अहिड़ा दोस्त तव्हां सिलेक्ट करे छॾिया जेके पाण बि ख़ुदा न ख़ास्ता कंहिं बुरे कम में हुजनि, तव्हांखे बि कंहिं बुरे कम में खणी वञनि, चाहे तव्हां बुरा हुजो या न हुजो, पर तव्हांजी जेका गैदरिंग आहे उहा तव्हांजी नेचर ते, तव्हांजे ॻाल्हाइण ते, तव्हांजे उथण वेहण ते, तव्हांजी ज़िंदगी ते ॾाढो असरअंदाज़ करे थी। ईअं ई आहे? कमाल जी ॻाल्हि कई अथव, कमाल जी ॻाल्हि कई अथव। हम्म, इन में ॿ एक्सपेक्ट आहिनि। हिकु जी त दोस्त तव्हांजा कहिड़ा आहिनि इहो तव्हां ते डिपेंड थो करे सही। त तव्हांजो ख़मीर कहिड़ो आहे। हम्म, जेकॾहिं को माण्हू जुआरी आहे त उहो जुआरी दोस्त ॻोल्हे वठंदो, जेकॾहिं को नशई आहे त नशई दोस्त ॻोल्हे वठंदो, छो त हू पंहिंजो रिलेटेड समाज ॻोल्हे वठंदो आहे। ॿियो वरी हूंदो आहे त हिकिड़ा कुझु ॻांढापा हूंदा आहिनि जेके थी वेंदा आहिनि, उहो जंहिंखे लतीफ़ साईं चयो आहे न त कुंडी लॻी वेंदी आहे, ख़बर न आहे हिकिड़े लम्हे में रिश्तो जुड़ी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं तव्हां सां गॾु को माण्हू सफ़र कंदो आहे ऐं फ़र्ज़ु कयो त हैदराबाद खां कराची ताईं या सखर खां कराचीअ ताईं तव्हां सॼो रस्तो चुप वेठा हूंदा आहियो, तव्हां हुन खां डिॼंदा आहियो, हू तव्हां खां डिॼंदो आहे। ठीकु टोल प्लाज़ा क्रॉस करण खां पोइ कंहिं बहाने तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां हैरान थी वेंदा आहियो त एॾो ख़ूबसूरत माण्हू आहे, ऐं वेंदे महिल हू तव्हांखे नंबर ॾींदो आहे, तव्हां हुनखे नंबर ॾींदो आहे, रेस्ट ऑफ लाइफ तव्हां दोस्त हूंदा आहियो। हाणे दोस्तनि जे मामले में इहा ॻाल्हि ॾाढी भली आहे त हिकु त तव्हांजो ख़मीर छा आहे, ॿियो समाज असांजो जेके बुराइयुनि जो वॾे में वॾो चैनल आहे उहो दोस्त आहे। ऐं अॼुकल्ह नशे वारे हवाले सां कमु पियो कयां, हिकिड़े किताब ते पियो कमु कयां, या मुंहिंजी उन में जेका बि रिसर्च आहे उन में नशे में मुख़्तलिफ़ रवैया, घर जा रवैया आहिनि, ॿार ते तशदुद आहे, जेका मिसकम्युनिकेशन आहे माउ ऐं पीउ जे विच में ऐं ॿार जे विच में जेका पुल टुटल आहे न कम्युनिकेशन जी, उहा बि आहे। पर वॾे में वॾो फैक्टर दोस्त आहे। मिसाल हिकिड़े ॿार खे तव्हां पंहिंजे घर में हंज में आहे तव्हां वटि आहे, अङण में आहे तव्हां वटि आहे, तव्हां अंडर वॉच आहे, तव्हां उनखे ॾिसो पिया था, पाड़े में वञे थो तव्हां उनखे मॉनिटर कयो था, प्राइमरी स्कूल में वञे थो उहो बि वेझो हूंदो आहे तव्हांखे मॉनिटर, जीअं जीअं परे परे थींदो वेंदो आहे न, हाई स्कूल, पोइ कॉलेज, पोइ यूनिवर्सिटी, पोइ उनखे दोस्त नवां मिलंदा आहिनि। इन करे दोस्तनि ते पंहिंजे बि ऐं पंहिंजनि ॿारनि जे दोस्तनि ते नज़र रखो। उहो इन करे त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिं ग़लति समाज में, छो त फस्ट रो हुनजी ॾाढी फस्ट क्लास आहे, पर उन खां पोइ ते उनजी डाइवर्जन्स आहिनि न, दोस्तनि जा दोस्त, सेकेंड रो, थर्ड रो, अलाए किथे जेकॾहिं को अहिड़ो ग़लति माण्हू या ग़लति समाज जो माण्हू मिली वञे त हू भटकी सघे थो। तो मशहूरु चवणी आहे त तव्हां पंहिंजे दोस्तनि मां सुञाता वेंदा आहियो, तव्हां भली केॾा सुठा हुजो, पर तव्हां जेकॾहिं ग़लति माण्हू सां बीठा आहियो ऐं उन्हनि जे उन में कंपनी में आहियो त यू विल बी नोन बाय देयर आइडेंटिफिकेशन। दोस्त, जंहिं माण्हुनि जा दोस्त आहिनि उहो कॾहिं अकेलो न थींदो आहे, उहो कॾहिं कंहिं साइकेट्रिस्ट ॾे कोन वेंदो आहे, साइकोलॉजिस्ट ॾे कोन वेंदो आहे, का थेरेपी कोन कंदो आहे, छो त असीं जॾहिं पंहिंजा मामला, पंहिंजा मसइला जेके अक्सर बेशितर मुंझियल हूंदा आहिनि, उहे असांखे ॿुधण वारो को हूंदो आहे। जेका वेगाणप आहिनि, वेगाणप अॼुकल्ह वॾी बीमारी आहे नफ़्सियाती। तव्हां अकेला आहियो, तव्हां अंदरि छा पिया सोचियो, तव्हां जे अंदरि छा पियो हले, ॻाल्हाए कोन थो माण्हू पंहिंजी ज़ात जे कमरे जी खिड़की अंदरां बंदि थो करे छॾे, कुंडी ॾेई दरवाज़ो बंदि थो करे, रोशनदान बंदि थो करे छॾे। हाणे पोइ जी जेका वेगाणप आई उहा ख़तरनाक थिए थी। त आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त जंहिं माण्हू जा दोस्त आहिनि न, उहो ॾाढो ख़ुशि नसीबु आहे। दोस्त त वॾी अयाशी आहे। हिकिड़ो दोस्त, जेकॾहिं हिकिड़ो पाइलो कहिड़ो चवे थो त सॼी दुनिया में को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे, को हिकिड़ो कमु अहिड़ो आहे जंहिंसां माण्हू सां ॻाल्हाईंदे उहो कमु कंदे तव्हां विञाइजी वेंदा आहियो। जॾहिं तव्हां विञाइजी वञो, तव्हां खां तव्हांजो माज़ी माना डिप्रेशन ऐं मुस्तक़बिल माना एंज़ाइटी उहा ख़तमु थी वञे त तव्हां हाल में रहंदा आहियो।
तव्हां हलंदड़ लम्हे में जीअंदा आहियो। उहो माण्हू जेको तव्हांजो महबूब थी सघे थो, तव्हांजो दोस्त थी सघे थो, तव्हांजी माउ थी सघे थी, तव्हांजी ज़ाल थी सघे थी। मैडम ॾाढी भली ॻाल्हि कई। इहे रिश्ता एक्चुअली इहे ई आहिनि जेके डॉक्टर्स, दे आर रियल डॉक्टर्स। त इहे जेकॾहिं आहिनि त असीं वेगाना कोन थींदा आहियूं, असां घणो जीअंदा आहियूं। जिन रिश्तनि जे विच में बॉन्डिंग हूंदी आहे उहे रिश्ता घणो जीअंदा आहिनि। सही। पोढ़ा घटि माना देरि सां थींदा आहिनि, पोढ़ा त थियणो आहे पर उहे टुटंदा कोन आहिनि। सो ही कमाल आहे उन्हनि उन ॻांढापे जो जेको असां पंहिंजनि वेझनि उहे ज़रूरी न आहे त उहो रिश्ते में हुजनि, उहो को दोस्त थी सघे थो। सही। ऐं घणो करे दोस्त ई तव्हांजा, मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त दोस्त कमाल जी नेमत आहिनि जेके कुल्हो बि ॾींदा आहिनि ऐं कुल्हो बि ॾींदा आहिनि। जीअरे बि तव्हांखे कुल्हो ॾींदा आहिनि जीअं तव्हां रोई सघो, तव्हां पंहिंजो भार लाहे सघो, हल्का थी सघो, ऐं तव्हां जॾहिं न हूंदा आहियो त पोइ कुल्हो ॾींदा आहिनि। बिल्कुलु। सो दोस्त वर्थ आहे बुनियाद ते, माण्हूअ जी वॾे में वॾो ख़ज़ानो दोस्त आहे। ख़ज़ानो आहे, बिल्कुलु ईअं आहे। ऐं चवंदा आहिनि त दोस्त जेके आहिनि काफ़ी सारा उहे रिश्ता जेके ब्लड रिलेटिव्स आहिनि उहे तव्हां पाण कोन सिलेक्ट कंदा आहियो, उहा नेचर करे छॾंदी आहे, उहे तव्हांखे मिली वेंदा आहिनि। पर जेके तव्हांजा दोस्त आहिनि उहे ॾाढो सोचे सम्झी सिलेक्ट कयो, बिकॉज़ उन जी जेका पावर आहे उहा तव्हांजे हथ में आहे। अगरि तव्हां सुठा दोस्त सिलेक्ट कंदा आहियो ज़िंदगी सुठी थी वेंदी आहे।